नाज़रीन असां ख़बर शेयर कंदा हलूं त नौशर अफरोज़ मां रिपोर्ट करे विया निज़ामुद्दीन ब्रोही वर्ल्ड फूड प्रोग्राम ऐं ह्यूमन अपील तरफ़ां सेहतमंद मुआशरे जे हवाले सां ज़िले ऑफिसर तौहीद अहमद मेमन जी निगरानी में सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर, डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चरल, SPO मोटरवेज़, पर्सनल टेक्निकल एजुकेशन, उस्तादन, वकीलन, सहाफ़ियन शहरनि वॾी तादाद में शिरकत कई। हुन मौक़े ते ज़िले प्रोजेक्ट ऑफिसर तौहीद अहमद मेमन, फूड अथॉरिटी जे अमारा फरीद ख़ानज़ादा, फील्ड कोऑर्डिनेटर मोहम्मद अर्ज़ अबड़ो वर्ल्ड फूड प्रोग्राम जे सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त सेहतमंद मुआशरे लाइ बहितरीन ग़िज़ा इस्तेमालु करणु ज़रूरी आहे। उन सां ॿार, औरतूं, ॿोड़ा सेहतमंद रहंदा। हिननि चयो त वर्ल्ड फूड प्रोग्राम तहत हिकु अवामी मुहिम हलाई रहिया आहियूं जेका चक्की अटे में विटामिन A, विटामिन B, फोरिक एसिड, ज़िंक, आयरन, विटामिन 12 जहिड़ी ग़िज़ा इस्तेमालु करे रहिया आहिनि त जीअं अवाम जी क़ुव्वत मुदाफ़ियत मज़बूत रहे ऐं अवाम हर बीमारी खां महफ़ूज़ रही सघे। मक़ामी आबादी में माइक्रो ग़िज़ाइयत जी घटिताई खे मुंहुं ॾियण लाइ सॼी कणिक जी चक्की जे अटे खे मज़बूत करण ते ध्यानु ॾियण लाइ हिकु नई शुरूआत शुरू कई वई आहे। हिन मंसूबे जो मक़सदु अटे खे ज़रूरी विटामिन ऐं मादनियात सां मालामाल करणु आहे। सार्फ़िन लाइ ग़िज़ाई क़दर खे बहितर बणाइण, मज़बूत कणिक सिहत जे चैलेंजनि जहिड़ोकि खून जी घटिताई, विटामिन A जी घटिताई ऐं ॿियनि लाॻापियल हालतुनि खे हल करण में मदद कंदी, जंहिंसां बिरादरी में अफ़ज़ोदा अटे ताईं रसाई यकीनी बणाए सघिजे थी। उमेद आहे त हीउ मंसूबो अवामी सिहत खे बहितर बणाईंदो ऐं पाइदार ग़िज़ाइयत जे तरीक़नि में हिसो वठंदो।